नाज़रीन, जामशोर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धार रोड हादसनि दौरान 2 ॼणा फौत थी विया आहिनि। इंडस हाईवे ते रोड पार कंदड़ पीरसन हाकिम अली जमाली फौत थी वियो आहे। बस जे टकर में 60 वरियनि जो रोज़ी ख़ान पठाण बि दम धणी हवाले कयो आहे। 2 ॼणनि जा लाश इस्पताल मां ज़रूरी कार्रवाईअ बाद वारसनि हवाले कया विया आहिनि। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे, अपडेट करे रहिया आहियूं मांखे जामशोर मां। जामशोर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धार रोड हादसनि दौरान 2 ॼणा फौत थी विया आहिनि। इंडस हाईवे ते रोड पार कंदड़ पीरसन हाकिम अली जमाली फौत थी वियो आहे। बस जे टकर में 60 वरियनि जो रोज़ी ख़ान पठाण बि दम धड़ी हवाले कयो आहे। 2 ॼणनि जा लाश इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया आहिनि। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती न्यूज़ जो रिपोर्टर रहीम बख्श बलोच। जी रहीम बख्श, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? आप कंपेयर करें ना कि इससे बड़ा एक क्राइसिस आया था पूरे नॉर्थ। जी रहीम बख्श, छा अपडेट्स आहिनि? मुख़्तलिफ़ हंधनि ते 2 अलॻि रोड हादसनि जे नतीजे में 2 ॼणा फौत थी विया आहिनि। लम्स यूनिवर्सिटी जे मुख्य गेट साम्हूं जामशोरो 7 इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार ट्रक रोड पार कंदड़ ॻोठ अब्दुल्ला चावड़ वासी 52 वरियनि जे हाकिम अली जमाली खे टक्कर हयो, जंहिंजे नतीजे में हिन थॾे ते ई दम ॾिनो, जॾहिं त जामशोरो हैदराबाद रोड ते आरबीबी कॉलोनी साम्हूं बस जे टक्कर में 60 वरियनि जो रोज़ी ख़ान पठाण फौत थी वियो आहे। पुलिस ॿिनि फौतनि जा लाश लम्स इस्पताल मुंतक़िल करण बाद ज़रूरी कार्रवाईअ खां पोइ वारसनि हवाले करे छॾिया आहिनि। जी काइनात। रहीम बलोच, तव्हांजी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण लाइ।